الحمدللہ علی نعمہ الظاہرۃ والباطنۃ قدیما وحدیثا والصلاة والسلام علی نبیہ محمد وآلہ وصحبہ الذین صاروا فی نصرۃ دینہ سیرا حثیثا وعلی اتباعہم الذین ورثوا العلم والعلماء ورثة الانبیاء اکرم بہم وارثا موروثا اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم قد افلح المؤمنون وقال النبی صلی اللہ علیہ وسلم الایمان بضع وسبعون شعبۃ افضلها قول لا الہ الا اللہ وادناها اماطۃ الاذی عن الطریق رواہ مسلم۔ मुझे मुसलमान भाइरो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो एक फरमान मूं तव्हांजे साम्हूं पढ़ियो। यह हदीस सही मुस्लिम में भी आहे, अबू दाऊद वग़ैरह में आहे। अल्लाह के प्यारे हबीब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ईमान जा 70 खां वधीक शोबा आहिनि। अफ़ज़लुहा क़ौलु ला इलाहा इल्लल्लाह, सभ खां अफ़ज़ल ऐं अव्वल बहितरीन शोबो ला इलाहा इल्लल्लाह आहे, गवाही ॾियणु अल्लाह खां अलावा को माबूद न आहे। व अदनाहा इमाततुल अज़ा अन तरीक़, ऐं सभ खां आख़िरी शोबो ईमान जो इहो आहे त को शख़्स रस्ते में हलंदे तकलीफ़ दे शइ खे साइड ते करे छॾे। इन हदीस मां असां इहा ॻाल्हि सम्झी त ईमान यानी मोमिन थियण जे लाइ 70 खां वधीक ॻाल्हियूं शोबा हिस्सा आहिनि, उहे ज़रूरी आहिनि। जेकॾहिं को शख़्स चाहे थो ऐं मुंहिंजो मोमिननि में शुमार थी वञे, ऐं उहे मोमिन जिन जो तज़किरो अल्लाह ताला क़ुरान मजीद में बार बार कयो आहे, त उन जे लाइ ज़रूरी आहे त इहे 70 खां वधीक जेके हिस्सा आहिनि, शोबा आहिनि, जुज़इयात आहिनि, इन्हनि सभिनि ते असांजो अमल हुजे। अल्लाह रब्बुल आलमीन इज़्ज़त मोमिननि जे लाइ रखी आहे, जन्नत मोमिननि जे लाइ रखी, तारीफ़ात मोमिननि जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में कयूं। यानी को शख़्स मुसलमान आहे त उहो मोमिन न आहे। मुसलमान ऐं मोमिन में वॾो फ़र्क़ु आहे। अल्लाह जो क़ुरान चए थो, क़ालतिल आराबु आमन्ना क़ुल लन तुअमिनु वलाकिन क़ूलू अस्लमना। ए पैगम्बर मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम, तव्हां ॾे जेॾी महिल आराबी अचनि था, देहाती माण्हू, ॻोठाणा माण्हू, अक़ुलु सम्झ जंहिंखे घटि आहे, ज़हीन न आहिनि, आराबी आहिनि, ॻोठाणा आहिनि, उहे अचनि था, जेॾीमहिल मुसलमान थियनि था त फ़ौरन चवनि था आमन्ना, असां ईमान आंदो। त तूं उन्हनि खे चओ, यानी तव्हां मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां उन्हनि खे चओ त अञा ताईं तव्हां मोमिन न थिया हो, वलाकिन क़ूलू अस्लमना, तव्हां ईअं चयो त असां मुसलमान थिया आहियूं। यानी मुसलमान थी विया, उन खां पोइ 70 खां वधीक शोबा ऐं हिस्सा आहिनि, जुज़इयात आहिनि। जेकॾहिं उन्हनि ते अमल करे थो त असां मोमिननि में उनखे शुमार कंदासीं। जेकॾहिं अमल नथो करे त उहो मोमिननि में शुमार न थींदो। मोमिननि जे लाइ क़ुरान मजीद में वॾियूं फ़ज़ीलतूं, वॾियूं अल्लाह रब्बुल आलमीन अज़मतूं बयानु कयूं आहिनि। सूरतुल मुमिनून 18 सिपारो शुरू पियो थिए, असां पढ़ंदा आहियूं। उन में लिखियलु आहे, क़द अफ़लहल मुमिनून, तहक़ीक़ कामयाब थी विया मोमिनीन, यानी ईमान आणण वारा कामयाब थी विया। कहिड़ा ईमान वारा? जिन ख़ाली ईमान न आंदो, बल्कि ईमान सां गॾोगॾु जेके उन जा तक़ाज़ा हुआ, जेके शराइत हुआ, जेके उन जा हिस्सा, शुअबा, जुज़इयात हुआ, सभिनि खे मुकमल कयूं।
त उहे कामयाब थी विया। सहाबा इकराम जो लक़ब रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन, अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खां राज़ी थी वियो, उहे पंहिंजे रब खां राज़ी थी विया। इहो लक़ब कॾहिं मिलियो? जॾहिं इहे 70 खां वधीक शोबा ईमान जा उन्हनि जे दिलि में समाइजी विया, उन्हनि ते अमल कयो। जेॾी महिल मुकमल अमल पैरा थी विया त मोमिन करार पिया, मोमिन करार थिया। ऐं उन खां पोइ उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरियूं बि अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में ॾिनियूं। हिकु वाक़ियो अब्दुल्ला बिन उबई इब्न सलूल, जेको रईसुल मुनाफ़िकीन जंहिंखे चयो वेंदो आहे, मुनाफ़िकनि जो सरदार, उन मुनाफ़िकनि जे सरदार हिकु दफ़ो चयो हो नऊज़ बिल्लाह ला युख़रिजन्नल अअज़्ज़ु मिनहल अज़ल, त असां मदीने वञी उन्हनि खे कढी छॾींदासीं जेके ज़लील नऊज़ बिल्लाह, यानी सहाबा इकराम ऐं मुहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे नाले चई जेके ज़लील आहिनि असां उन्हनि खे कढी छॾींदासीं। नऊज़ बिल्लाह इहे अल्फाज़ चवणा हुआ। हिन जे पुटु अब्दुल्ला खे ख़बर पई। अब्दुल्ला रस्ते में बीह रहियो, चई मुंहिंजे वालिद साहब पंहिंजे मुंहिंजे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुस्ताखी कई आहे, उनजे लाइ घटि वधि ॻाल्हाई। हाणे उहो असांखे त छा कढंदो, आउं उनखे मदीने में दाख़िल न थियण ॾींदुसि। अल्लाह साईं उते बि ज़लील कयो उन मुनाफ़िकनि जे सरदार खे, उबई इब्न ख़ल्फ़ इब्न सलूल। उन जेॾी महिल इहे अल्फाज़ चया त उनजो पुटु दुश्मन थी वियो। उन चयो आउं क़त्ल करे छॾींदुसि, पर प्यारे पैगम्बर मुहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त हिनखे क़त्ल न कयो। माण्हू चवंदा त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजनि साथियुनि खे क़त्ल कंदो आहे। हिकमत जे तौर ते अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे क़त्ल खां मना कयो, क़त्ल न कजांइ, उनखे छॾे ॾे, छो जो ज़ाहिरी तौर ते उहो मुस्लमान हो। पर अल्लाह साईं हिन ॻाल्हि जो जवाबु कहिड़ो ॾिनो? अल्लाह साईं जवाबु ॾिनो वलिल्लाहिल इज़्ज़तु वलिरसूलिही वलिलमुअमिनीन वलाकिन्नल मुनाफ़िकीन ला यफ़क़हून। फरमाए इज़्ज़त अल्लाह जे लाइ ऐं उन जे रसूल जे लाइ, वलिल मुअमिनीन ऐं मोमिनीन जे लाइ इज़्ज़त आहे, यानी जेके ईमान जे तक़ाज़े खे पूरो करण वारा आहिनि। मोमिनीन कंहिंजे नाले चयो वियो? सहाबा इकराम जे नाले। यानी उन्हनि हर उहा ॻाल्हि मञी जंहिं जो हुकुम अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे ॾिनो, या अल्लाह से क़ुरान मजीद में हिदायत जे लाइ जेके बि ॻाल्हियूं नाज़िल कयूं उन्हनि जी नसीहत जे लाइ, उन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे मञियूं। तॾहिं अल्लाह फरमायो त इहे मोमिनीन आहिनि, इज़्ज़त वारा आहिनि। यकीनन इज़्ज़त बि मोमिन जे लाइ आहे, कामयाबी मोमिन जे लाइ आहे। अल्लाह से बार बार क़ुरान मजीद में मोमिननि जा तज़किरा कया, मिसाल ॾिनई। फरमाए इन्नमल मुअमिनून अल्लज़ीन इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना व हुम अला रब्बिहिम यतवक्कलून। फरमाई त जेॾी महिल सूरत अनफ़ाल में जेॾी महिल मोमिननि जे साम्हूं अल्लाह जो ज़िक्र कयो थियो वञे त मोमिननि जा दिलि ॾकणु लॻनि था, पंहिंजे रब जे ख़ौफ़ में अची वञनि, उन्हनि जो ख़ौफ़ रब जो वधियो वञे। व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु, ऐं जेॾी महिल अल्लाह जो आयात, अल्लाह जो ज़िक्र, अल्लाह जे क़ुरान जो आयतूं उन्हनि जे साम्हूं पढ़ियूं वञनि थियूं, ज़ादतुम ईमाना, उन्हनि जे ईमान में अञा वाधारो थियो वञे, अञा इज़ाफ़ो थियो वञे, मज़बूत ईमान में थियो वञनि। मोमिननि जी इहा कैफ़ियत हूंदी आहे। जेॾी महिल क़ुरान मजीद खे असां खणी ॾिसंदासीं त क़ुरान मजीद में मोमिनीन जी सिफ़तूं बयानु कयूं वियूं, मोमिनीन जो शान बयानु कयो वियो। यानी उहे माण्हू जेके ईमान आंदो, ईमान छा खे चइबो आहे? हदीस जिब्रील वॾी मशहूरु आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हदीस जिब्रील में फरमायो, जेॾी महिल जिब्रील अमीन पुछियो मल ईमान, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईमान छा आहे? त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अन तुमिन बिल्लाहि व मलाइकतिहि व कुतुबिहि व रुसुलिहि व बिल यौमिल आख़िरि व बिल क़द्रि ख़ैरिहि व शर्रिहि। फरमायो त ईमान इहो आहे त तूं अल्लाह जी रब्बुल आलमीन जी ज़ात ते ईमान आणी, उन जे फ़रिश्तनि ते ईमान आणी, उन जी किताबुनि ते ईमान आणी, उन जे रसूलनि ते ईमान आणी, क़यामत जे ॾींहं ते ईमान आणी, ऐं तक़दीर ते, चाहे उहा इंसान जे मिज़ाज जे ख़िलाफ़ु हुजे, चाहे इंसान खे पसंदि हुजे न हुजे को अल्लाह जो फ़ैसिलो, पर बिलक़द्रि ख़ैरि व शर्रि, चाहे उन जे तक़दीर में कुझु हुन जे लाइ बुरायूं लिखियलु हुजनि या तक़दीर में लिखियलु हुजनि उन जे लाइ नुक़सानु थींदो या फ़ाइदो थींदो, इन्हनि ॿिन्ही शयुनि ते ईमान आणणु, इहो आहे ईमान। यानी ईमान जी असुलु डेफिनेशन जेका आहे इहा आहे त 6 शयुनि ते असांखे ईमान आणणो आहे जेके हदीस जिब्रील में आहिनि। इन मां असां सम्झो त ईमान इंतिहाई ज़रूरी आहे
हर इंसान जे लाइ जेको शख़्स ईमान नथो आणे इस्लाम में नथो दाख़िल थिए उन जे लाइ अबदी जहन्नम आहे। ऐं जेको शख़्स ईमान आणे थो इन्हनि शयुनि खे तस्लीम करे थो उन खां पोइ ज़रूरी आहे त उहे सभु तक़ाज़ा ईमान जा पूरा करे, जेके 70 खां वधीक शोबा आहिनि उनखे पूरा करे। जेकॾहिं उनखे पूरो कंदो त यकीनन सही माना में मोमिन करार थींदो ऐं उन जे लाइ कामयाबी आहे, उन जे लाइ इज़त अल्लाह रब्बुल आलमीन आख़िरत में बि रखी आहे, दुनिया में बि रखी आहे। अज़ीज़ साथियो, इन हदीस जे मुताबिक़ इंशाअल्लाह तव्हांजे साम्हूं असां क़िस्तवार सिलसिलो शुरू कयूं था त ईमान जा जेके जुज़ा आहिनि 70 खां वधीक उहे असां इंशाअल्लाह बयानु कंदासीं तव्हांजे साम्हूं। जीअं हींअर मुख़्तसर बयानु थियो त मोमिन जी इज़त, अज़मत, कामयाबी सभु मोमिन जे लाइ आहे। ईअं ई हर क़िस्म में, हर सिलसिले में इंशाअल्लाह असां हिकु ॿ जेके आहिनि सो हिसा ईमान जा बयानु कंदासीं ताकी असांखे ख़बर पए त हक़ीक़त में हिकु माण्हू मुसलमान आहे, उन मुसलमान जे लाइ कहिड़ियूं शयूं आहिनि जेके उनखे करणु ज़रूरी आहिनि, कहिड़ियूं शयूं आहिनि त जंहिंमें कंदो त उहो मोमिन करार थींदो ऐं मोमिन उनखे तस्लीम कयो वेंदो ऐं सही माना में मोमिन हूंदो त यकीनन इहे असांखे ख़बर हूंदी त उन ते पोइ अमल थींदो। हाणे इंशाअल्लाह अॻियां जेका पहिरीं क़िसा ईंदी उहा बयानु कई वेंदी त ईमान जो सभ खां अफ़ज़ल तरीन ऐं पहिरियों हिसो कहिड़ो आहे, उहो इंशाअल्लाह अॻिले दर्स में बयानु थींदो। रब्बुल आलमीन असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहिल अलीय्यिल अज़ीम।